ॾिनी उहा यूट्यूब ते तकरीर मौजूद है साईं अब्दुल्ला शाह जी जंहिंमें उहा सिट चवे तो ची मूं ज़िंदगी में इश्क कया धरती से इश्क मुझो सब का वडे का वडो ची मुझो इश्क है ऐं उते शेर पढ़ियो ई सजणे साणी के अरासी विसरे हैफतनी के होए वतन जिन विसारियो ऐं सिंधी माण्हुनि खे ललकार ॾेई चई त तव्हां अचो कराची आबाद थियो कराची जी धणेप कयो छो त कराची को 47 खां पोइ कराची कोन ठहियो आहे अॼु खां 300 साल पहिरीं शाह लतीफ़ जी शाइरीअ में बि इहा कराची मौजूद हुई इन ॻाल्हि जो कॉन्टेक्स्ट इन करे कयां थो त असीं हिते लतीफ़ साईं जे अङण ते बीह या लतीफ़ साईं खे तव्हां ॾियूं था त अॼु सिंध सां जेका जॾहिं बि वफ़ाक़ी हुकूमतूं जेके खेॾ खेॾीनि थियूं पाणी जो हुजे NFC अवार्ड हुजे सिंध जा हक़ हुजनि सिंध जा मसइला हुजनि सदाईं सिंध खे निशानो ठाहियो वञे थो अॼु मूंखे ख़ुशी आहे त आउं जंहिं काबीना में जंहिं टीम में मौजूदु आहियां असांजो कप्तान साईं मुराद अली शाह साहब है ऐं मूं ॾिठो आहे त हू सिंध जे मामलनि ते असेंबली जे फ्लोर खां वठी इस्लामाबाद में NFC जा मसइला हुजनि सिंध जे पाणी जा हुजनि हू कीअं स्टैंड वठे थो कीअं बीहे थो ऐं ॻाल्हि असां इहा बि सम्झूं था त सिंध जे आशिकनि खे सज़ाऊं कीअं ॾिनियूं वञनि थियूं ऐं सिंध सां जॾहिं वेसा गातियूं थियनि थियूं ऐं सिंध जी ॻाल्हि करे थो त ओॾी महिल उन्हनि खे कटड़नि में बीहारियो वञे थो मुर्द इल्ज़ाम ठहिरायो वञे थो पर असीं सम्झूं था गुलिस्तान को लहू की जरूरत पड़ी सबसे पहले गर्दन हमारी कटी अब ये कहते हैं हमसे अहले चमन ये चमन है हमारा तुम्हारा नहीं पर असीं चऊं था ही सॼी सिंध बीठी आहे सिंध जे कुंड कुर्छ जा पांधीअड़ा लतीफ़ जा आशिक जेके आहिनि उहे हिन मैदान में मौजूद आहिनि पर सिंध अॼु ही हिते लतीफ़ साईं जो कलाम हले थो लतीफ़ साईं जो गुंबज़ साम्हूं सिंध जा हक़ खसे कोन था सघनि सिंध खे लहर न को लोॾो हाणे को बि न आ जो बहारूं खसे शाइर आहियां त जेकर शाइरी हलंदी हाणे को बि न आ जो बहारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जो तारूं खसे हाणे को बि न आ जो बहारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जो तारूं खसे कोई ओठी उठनि जूं मुहारूं खसे मंज़िले इश्क मजनू खां छिरके पई सिंध मुरके पई